फरमाया इल्लल्लज़ीना आमनू सुभान अल्लाह जो हाल जेके वाकई कुरान बुधण आया हो मां हेडे होडे न वेंदुस इंशाअल्लाह कुरान वडे आवाज सां फरमाया इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र आयो शायरी सुभान अल्लाह सारी चीज समझ में आई पेरी बुद्ध ईमान मजबूत ईमान मजबूत तवा मला खड़े में पहलवान ॾिठा गुलाम सिंह पठान त ॾिठो अगे हूंदो बोस की मला उन जी चेल भॻो वरी जियूं त सांगड़ जे इलाइक़े जो ईसा भुगियो तूफान भुगियो चवंदा उन जी टंग भॻो पर जे मतलब पहलवान हिक ॿिए खे ईअं संतरा ॾींदा संतरा पोइ संतरो एॾो त छिकींदा जो ही पेट वञी पुठीअ सां लॻंदो पिया छिकींदा एॾो संतरे खे मज़बूत करे छॾींदा जंहिं महिल संतरनि में मुड़ुसनि जा हथ पवंदा पोइ जी हिक ॿिए खे धूणींदा संतरो कंदो भले तव्हांजो हमराह वञो पट ते फेको ईमान के ईमान जा इहे संदरा मजबूत करे वधो तवा के ईमान जो इहे संदरो मजबूत हो जे तवा के दुनिया छूणे छड़े पर तवा जे ईमान जो संदरो नखो तवा जे ईमान जो संदरो मजबूत हो जे एक और शवारो तो जे ईमान मजबूत रखो हे न्यारो मुड़ी यो तेरे मन में तुझे दमल सालियो कयो एकलो ईमान मजबूत बियो अमल सालियो यानी रोजो खैरात कुर्बानी हेरे न्यारो सखावत हज उम्रो ज़कात अमल हो जाए हेरे न्यारो टे नंबर में कुरान तुझे हक वठ हक करे हक दे ये नहीं आए पी जो हक था अम्मा जो हक था भाऊ अब्दुल मजीद सही विचारो ॾिसो भजे वालिद जी ईसाले सवाब ला दुआ मग़फ़िरत ला औलाद इहो कुरान पढ़ाया खैरात कंदा अबे के सवाब छो त पी मां जो औलाद ते हक हिकड़ो हक वरी पी मां जे मथा औलाद जो भी हक कर हक वठो करे ज़ाल जो भी हक अज असांखे अक्सर डाह थी मिले कमजोरियों कुछ असांजियूं जो असीं आवाज़ उथारियूं नथा असीं रुगो मर्दनि जा हक बयान कयूं पर मां घर वारनि जा हक बयान कंदुसि ज़ालुनि जो भी हक असां जाॾे वञूं मर्द चवनि मायूं असांजी ॿुधनि कोन्दियूं अॼु जेको वाइज़ करी असांजा हक बयान तुंहिंजा हक बयान कया बाक़ी औरत जा हक बयान न कया निकाह हिन जे में पीउ छॾियईं भाउ छॾियईं चाचा छॾियईं मामा छॾियईं केड़ मां निकिरी आई जेका रातनि जो रातियूं पीउ निंड मां न जगाईंदो भाउ भेण जी निंड न फिटाईंदो लाडे को ओड सा जेके पालियो जेके पी चंदो हो तो मुझी धी कोने मुझो पुटवा अज ओहा पराए धी जी यानी रब तुंजे आरो ही गुलाम करे दिया सुभान अल्लाह लट्टा ढोई दे मानियो बचाए दे न त शरीर लिहाज सा हक बयान कया दरंद सुभान कपड़ा पे वाटर दे पान धोता हेडे हरे मोड़े शलन पानी में दे थे शलन भाजी में देर थे गारियों वरी गारियों रिचा जालम सलहन सिंधी जो पाक वदम मुआ पर पिटिया है वेड़न पान में माई बिगड़े तबले सस सोरे के गारियों और जो मर्द बिगड़े ओ बने सस सने उन गरीबन मिस्कीनन के रोक्यो तुझो भाहेड़ो तुझी माहेड़ी नबी से फरमाता जेको मर्द पंजे ज़ाल के गारियों थोड़े सतनी आसमान जा मलाइका इनी मर्द जी मथा लानत
नबी से पर करे घर वारी से कावड़ थी पे नाराजगी थे तो करे घर वारी के मुंह ते धक ना हेरी जाजना चंपो जो हलंदो सी त बूथ सजाई छदींदो सी हेरी चंदा जो त ही इज्जत वारो चेहरो आहे अल्लाह जी आलो झोकड़ो जाल जा भी हक निकाह तो जिमी 5 रुपए जी जरूरत भैया त मुर्सो ही कुंडड़े जड़ो मोह करे तो जाल के जे बाणे का नथी कोरी तुझे पी का नथी कोरी चाचे का नथी जी मोट को 5 रुपए ला बेचारी हमारी परेशान भे ओ माई हिकड़ी वा नेक माई हो और जो वार वडा आई सोना आई जो पण जी निकाह में आई त पंजे घर वाले के जी मां तुझे मिस्कीन आने गरीब वाले हालत राजी माई नथी जवा त अमीर घर में पण जी आई न मगे दीनदार मिले दीनदारी वालो माहौल मिले ने छा कपे घर वाले के जी त बी फरमाइश नथी क्या हिकड़ी थी कया मगे फणी आनी रे त वार समाज तो घर वारो दौर चोईस ओ को ये चोटी जो जे फणी आया महीने का वांच खराब एतरा पैसा कोने जो घड़ी छराया तो के लगिया फणी जी नहीं जद बस मां तो के चयो अगर तो एतरा पैसा कोने बस मगे फणी ना जने आयो बार बदी गुजरिया जमीर जो मलामत करे बडो को तो जालिम जो पंजे घर वारी की हिकड़ी फरमाइश पूरी न करे फणी न बिठो बेरी छा कई जो जमीरो मानो के बेण न दींदो वाह वांच खणी आयो दुकान पे दुकानदार के जी ये मां वांच विकणा तो जेके 5 रुपया मिलंदे दुकानदार वांच रखी 5 रुपया देने फणी वनी वरतई खुशी में फणी खणी आयो घर वारी मथे ते वदी चादर रखी बैठी तेरे घर वारी के तो जे मां वांच विकणी तुझे ला फणी वठी आयो जमीर मलाबत पियो करे हिकड़ी फरमाइश तुझी पूरी न किम वा घर वारी अखमा पानी दे नार वाए ये पोती मथे दलाए तो वारी न हुई जे तो वटवा चलोई मां पने मथे जवार विकड़ी तुझे ला वाच वठी आई मां पने मथे जवार विकड़ी तुझे ला मां घड़ी वठी आई ए जे के वरी फरमान बरदार घर वाले हो तो खुदा रा उनन जी पारत पंजे घर वारन के गारियो तो जगह तो ये न सके बात घर वारन जो मर्दन जो को आए पर हेड़े दौर जे अंदर सा नजर कया त भेनरन मायरन जे हकम ते वडो धाड़ो वडो मां का पुछे तो तू जान पुटन जे होंदे छोपई खैरात होरी घर वारी का पुछा कर तो मुर्स जे होंदे छोपई दर बदर थे न्याणी मछो रस्तन ते बिने हाने तो वरी जुल्म ही बियो हाने जे मां गालाइंदम तो थी सके तो गाल न मणी पर तवी रंदयो के तारीख को लिखंदो तो रंद हजरत अमीर हमजे जी औलाद है अब ये रंदा गैरती तो आना है हेरनी आरे मोटी आई अल्लाह पान गैरत वारो सुभान अल्लाह असा जो नबी भी गैरत वारो सुभान अल्लाह तो हुजूर के उम्मत में गैरत मंद बने सुभान अल्लाह नबी से फरमाते दयूस जन्नत में नबी साहब पूछा के जी दयूस केरा पर भाई जे के जाल थे जे के भेड़ थे जे के माओ ते गैरत कोने दयूस जन्नत में नबी सुभान अल्लाह अब असा सब सिंधी आयो या ना आयो जो आयो तो करी जो असा सब सिंधी हो मां पान सिंधी आ आया सानी संतो बाबुल इस्लाम असांजी सिंध वलियन जी धरती आ सुभान अल्लाह असांजी सिंध दरवेशर जी धरती आ सुभान अल्लाह
जी असांखे पंहिंजो घर प्यारो असांखे संत बि प्यारी आहे मुंहिंजो साईं नबूत जो चेहरो करे हेॾे न्यारे मुड़े मदीने खां मुझो साईं नबूत जो चेहरो करे मदीने जे एक कुंड का भी चंदा त मूंखे सिंध मां खुशबू पई अचे असांजी पुरानी तारीख़ आहे सिंध असां मूंखे सिंध मां खुशबू थी कलंदर साईं सिंध जो सिंध जे ज़मीन ते सुतो पियो आहे भिटाई साईं सिंध जो पर जी असांजी सिंध दुख मां थो चवां जी असांजी सिंध दरवेशनि पीरनि फ़क़ीरनि वलियनि जी धरती आहे त मुंहिंजी सिंध गैरतमंदनि जी धरती आहे मुंहिंजे सिंध जी न्याणी गैरतमंद थींदी आहे अॼु दुख लानो झोड़ो पए न्याणीअ जे मथे ते टोपी पई आहे कंध में अजरक पई आहे रोडनि ते पई नचे गैर प्यार सां यो किथे जो इंसाफ़ छा थो थी छो तो अल्लाह जो खौफ निकिरी वियो आहे इन जे भेनरुनि खे नचंदे तारी वॼाइण वारा पंहिंजे भेण खे नचाए त ख़बर पई बे जे माउ खे रोड ते नचाइण वारा पंहिंजे माउ खे नचाए त ख़बर पई ख़ुदा जो नालो थी मुंहिंजी सिंध जेका गैरतमंदनि जी धरती आहे न्याणियूं रोड ते न नचाए पर क़ुरान थो चए या अय्युहन नबी कुल्ली अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन यदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन या वटो सकाफत के या वटो कुरान जो फरमान रोडन ते वेठी भेण नचे वरी मुझे भेण का पुछ अटका बदा अटको मर्द बदंदो आ जमाई बदंदी आ टोपी मर्द जे मथे ते ठहे जा सैफान जे मथे अजरक सैफान जे कुलेद में दी ठहे जा मर्द जे कुलेद रोतो बैठो अजरक पाए नचे ई न कई असां पाण सिंधियूं असांजे मोल में के तव्हां अजरक पाईंदे न ॾिठो असां पाण अजरक जा शौक़ीन पाईंदासीं टोपी पाईंदासीं सिंधी पर न्याणी वेठी रोडन ते नचे इन्हनि अमलनि सां मुल्क में तरक्की कोन थींदी इन्हे अमल सां मुल्क तबाह खुदा जो अज़ाब छो त कुरान थो चए नबी पंहिंजे घर वारनि खे चओ पंहिंजे न्याणियुनि खे चओ मोमिन औरतुनि खे चओ जिन कलमो पढ़ियो आहे यदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन मां अल्लाह उन औरतुनि जी इज्जत पर्दे में रखी आहे घर खां ॿाहिरि निकिरनि पर वॾी चादर में हुजनि हिननि जे चेहरनि ते गैर मर्द जी नज़र न पवे ऐ कुरान जो फैसलो वकरन फी बुयूतिकुन ए मोहम्मद ऐलान करे चदा औरत घर में घर जे अंदर होजी सो बाबा असांजो पैगाम हिया खौफे खुदा रखो कैसा जुल्म न कयो अल्लाह जे रहमत जो दरवाजो खुलियो पियो आहे गुनाहनि खां तौबा क़ाइम थी अल्लाह जे दर ते जो ही वाक़ो बयान करे दुआ घुरा छो त सियारे जी रात असांजी वापसी आहे हेरे न्यारे मुड़े फुज़ैल बिन अय्याब वाक़ो याद आहे मुश्किल याद आहे किथे छॾियो माई जे दर ते आहे के फुज़ैल घर में कुछ ही कोने फुज़ैल तो मां अज लुटण फुरण न आयो हां तो का माफी घुरण आयो सुभान अल्लाह आब जे ज़बान सा या हथ सा के रंजायो हो जे तो न माफी वठो ही वरी छा जंदो गरीब जो बारा छा कंदो कुछ कोन तू सही है यार तू रईस तुझा नौकर तुझो बंगलो तुझा गार्ड इक़्तिदार जी कुर्सी ते वेही पर लफ्ज़ ॿुधी छॾिया गरीब जो ॿार कुझु कोन कंदो यतीम जो ॿार पर यतीम जो अल्लाह सभु कुझु कंदो यतीम जो खुदा सभु कुझु कंदी तोखे खुदा जे ताक़त जो अंदाज़ो कोने खुदा जे गज़ब जी सौंती गज़ब जो चपाट जिन खे लॻी उन्हनि खे ख़बर
हो इज्जत जिल्लत जे मालिक केरा हो वतइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर केंजे थमी इज्जत जिल्लत वडे आवाज जो अल्लाह जे यार मोले खरे फजेल बनियाज सजे गोठ वारन का माफी वर्ती सबनी का माफी वर्ती सबनी का माफी वर्ती जिनके लुटी जिनके मारी फुरी सबनी माफ कयो एकड़े यहूदी माफ न कयो यहूदी तो जे फजेलो तो मुके वडा इजाव दुख ना मां तो के माफ कंदम पर शर्त से केड़ी जे सजी पारी जी भेट खणी दरिया में विच तो के कुछ तकलीफ अचे त खबर पवई दर्द जी फजील बिन याज के यहूदी इने ला चयो तई भेट खणी न सगंदो एकड़ो मानु भेट घोटाई सगंदो बिल्डोजर करे नन जो तो जमानो कोन भेट खणी न सगंदो लोड़े लोड़े मरंदो पर बुद्ध मल्लहुल मौला फल्लहुल कुल जो रोतो पंजो सजो फजील बन याद के दी तुम्हारी जी भेट करो सजी दरिया में जो मैदान थे बातों के माफ क्या फजील बन याद सोचे आखिरत जे पकड़ खा या गाल मां के कबूला आखिरत जे ख्वारी का मुखी या गाल कबूला फजील बन याद आयो वारी जे भेट जे बरसा भी ये झोली चले पेरियों बुक भरे तोजे जे तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो अल्लाह जो नालो मिठो अल्लाह जी आवाज अल्लाह जो नालो ते अल्लाह जी नजर चेहरे ते न हुंदिया अल्लाह जी नजर जे माल ते न हुंदिया अल्लाह जी नजर माने जे क़ुरूब ते हुंदिया फजीलत तो सयत सा गई हुई हर फजील न याद केतरी छोरियूं परे आ होडे फजील पेरियों बुक भरियो होडे वाचूरो उडा मंदो आई धरंदो आयो वाचूरो अजी वारी जे भेट जे मंथा बीठो जी वाचूरो फरियो ती सजे वारी जे भेट के फराए जरी जरी करे सजी वारी वनी उडरी दरिया में पई असा वलियन जे करामतन जा भी कायलो दारे जो सुभान अल्लाह अल्लाह वडे आवाज फजील बन याद अल्लाह जे आदो सदे में गिरी पियो आयो यहूदी जे दरवाजे पे दरवाजो वजाई यहूदी तो जे केर जे फजील जे दे की आए वनी वारी दी भेट खण चयो माए भेट घोटाए पोआ जे अल्लाह जे फजल सा वारी दी भेट आई ना यहूदी निकरई ने जी चयो त की थे पीढ़ी गुजरी वया जिंदगी गुजरी वया वारी जे तरो की खडंदो फजील बिन याद सोचे रगो घर का पैर निकरिया जे यहूदी घर का बाहर आयो नजर करे मैदान वारी दरिया में निसल में पई जे भेट पड़ियो बीठिया यहूदी हैरान थी तो जे फजील जिन्नात साण थई ता जादू जे को जिन्नात न को जादू मोहब्बत सच्ची तो बांधई डाडे डाडे जो सुभान अल्लाह अजा वडे आवाज जे मावट सच्ची तौबा तरे यहूदी तो जे ना भी आजमाया जे फजील अगर चवे तो तमा तो बन गया एकलो शर्त थई इन कमरे में मुझे सिरांदी खा सोन जी थैली हुई जेका मां भरे रखी हुई हाने नजर के आई ना या ता चोराइया सोन जी थैली लफेरे ना तो के माफ क्या फजील न याद यहूदी जे कमरे में आयो यहूदी बाहर बीठो फजील न याद सिरांदी कहा छोड़े थैली पईया तेरे फजील तेरी मथे गई सोन सा भरी पईया जेरे बाहर खणी आयो जहां जे सोन जी थैली हथ पंजी सोन जी थैली यहूदी को जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह
जो सुभान अल्लाह चे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चे फुदैल ना के बोला हुई केड़ो दीन सच्चो केड़ो मजहब सच्चो केड़ो रस्तो सच्चो केड़ो नबी सच्चो ऐ फुदैल मोहब्बत सरा दिखा सोंग जी तेरी भरे न रखी वारी जी मिट्टी जी भरे रखी ना तोरे तमे पड़ियो हो अल्लाह जी तो बात कबूल कंदो ओ मिट्टी में थवजे त खुदा मिट्टी के भी सोन करे शरीर जो सुभान अल्लाह वडे आवाज रहमान केरा रहीम केर वा इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम रहमान केरा डाडे गला रहीम केरा जो अल्लाह हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक लियुज़हिरहु अलद दीन कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून रब तुझे सा रसूल के मोकलियो हक ॾेई दीन ॾेई ता त हिन दीन खे अॻियनि दीननि ते ग़ालिब करे या अय्युहल्लज़ीन आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारत तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम रब तुझे ईमान वारो अचो त मां अल्लाह अवां खे अहिड़े वापार जो सॼा जेको ख्वार कंदड़ अज़ाब खां बचाएव कहिड़ो वापार तुमिनून बिल्लाहि व रसूलिही ईमान वारो मां अल्लाह ते मुंहिंजे रसूल अल्लाह जो दीन भी सचो चवड़े आवाज सां पक्का दीनदार थींदासीं दीनदारी जी इहा निशानियां हींअर ख़ैरात में क़ुरान सुभाणे जे हिन अंगण ते शादी ते ख़ुशी त बि क़ुरान हाणे मकाज़ो मथे तकीर कयमि कोठ नालो कंदो घणा सियारो सर्दी होने रात तकीड़ पे गया सब मानू आया कुरान पे पढ़ा सब रोन पिया मां समझी मुझे हां मां समझा दी मस्जिद का तारी को निकलंदा मानी पे का एकड़े जैसे जिते हींअर तो कुरान पढ़ियो वाइज के दी सुभान वरीनी सागी जाए ते उमराणी दो एनी सागी जाए तो राग थींदो वठा शैतानी रस्तो ऐ मिले रहमानी रस्तो कोन मिले वठा शैतानी रस्तो मिले रहमानी रस्तो न मिलन शैतानी रस्तो छॾणो पवंदो रहमान वारे रस्ते ते हलणो पवंदो ये कुरान थी सिधो रस्तो कामयाबी जो अॼु वाइदो कयो बाबा पाण दीनदार पक्का ठका दीनदार थींदासीं ऐं कहिल ॾोहनि ॾींहुं कहिल गुनाहनि ॾींहुं रब खां माफ़ी वठंदासीं जो अल्लाह जो दर न छॾींदासीं अहल बैत इमाम सगोर सब बर बातों का तो पुछा अली साईं जहिड़ो को दिलेर हो सभिनी सहाबा जी सुम ऐं सिंगार हज़रत अली जहिड़ो को दिलेर हो गालायो तो बाबा चो तो न अली जड़ो को सुनो अली जड़ो को कंधार हो गैरतमंद हो साईं सब साहब ही दिले रे कंधार हर गुल्ला जी पंजे खुशी हेरे न्यारे मुड़ी फरमा तो का पूछा अली वलियन जो अगवान चो वाले आवाज अली वलियन की सुम सिंगारा पर ओहो अली जेको मैदान ते बिए कुफर कंबाई छॾी पर ओहो अली जने आसान जो आवाज ॿुधंदो हो त पाण कंबी वेंदो हो पाण ॾकी वेंदो हो चेहरो फेको थी वेंदो हो वार उभा थी वेंदा सोने अली खे जो अली तो जड़ो दिलेर अली चंदो उनी अल्लाह जो सलवा जेको हाकिमन जो हकमा माली शेरे खुदा पर ताकत कोने अल्लाह जी आद वाला बिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो अल्लाह जो खौफ असां खौफ कोने अखिन सां वाक़िया ॾिसूं कननि सां ॿुधूं पोइ अॼु वाइदो कयो बाबा असां अमल करे ॾेखारींदासीं अयो बि अज़म कयो बक़ाया ज़िंदगी गिलाउनि में गारनि में फज़ूल कमनि में न बक़ाया ज़िंदगी अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदासीं चओ अबा ज़िक्र करायां ज़िक्र कंदव हाल तव्हांजो ॾाढो पोयूं
हाल एड़ो आ जड़ो यो कोड में के लुड़ी आया हो जो डाडे जो सुभान अल्लाह अजा वडे आवाज जिक्र कराया या छड़िया वाला दुआ करो तेरा फरमा तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह लाउड खोल हां जिक्र थींदो लाउड खोल असले वे मिशन ते वे असले वे ही रहन डाडे जो सुभान अल्लाह हां अने आला अने फजर टीवी इंशाल्लाह वरगे अल्लाह अरे बाला कला का ना खाऊं वाली वाएंगे ना इंशाल्लाह बेदफे इंशाल्लाह दुआ थी इंशाल्लाह बयान भी थींदो दुआ कयो त मां लाउड पंजा वठा अग्या मुंजी गाड़ी पोया लाउडन जो छकड़ो साल बगे विहारे उन लाउडन वारे गाड़ी में ऐलान कंदो अचे त मौलवी पुॼण वारो ॾाढो जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ हेॾी हारी मुड़ी बरोचन जे गोठ में आई बोल बरोचन जे गोठ में आई घरन में पानी होताकन में पानी हिटन में पानी अची बुढ़ा एकदम फौज के इतलाव कयो वारो कयो सब पिया बुढ़ो फौजी आया हेलीकॉप्टर पाए मानू जो कणी गोठ में त मानू मा टोटल 300 घणा 300 मारो पर हेलीकॉप्टर के जरिए फौज जो मानू रोया तो मानू वधी विया नमसल फौजी परेशान थिया कि बरोज जेके मरी विया लगे तो वे विया निकरन वापस फौजी कड़क दिमाग रखण वारा जेको गोठ जो वडड़ो उन्हें के चई जी मानू 300 वधी विया नमसल अञा पिया वधन ओ गोठ जो वडड़ो तो जे जी मसलो इहा त असांजे गोठ वारनि जहाज ॾिठो आहे पहिरियों दफ़ो तही इन्हनि खे गोठ खां कढियो वञो पके छॾियो छो ही वरी कचे वारी कुंड वठियो छो घरनि में ॿुॾनि जी आऊं पाणी जेको गोठ जो वॾड़ो टियों दफ़ो बि चढ़ा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्र